सिंध ग्रेजुएट एसोसिएशन सगा जे अॻवाननि चयो आहे त सिंध में नौकरियुनि ऐं तालीमी इदारनि में दाख़िलाउनि जो हक़ फ़क़ति सिंध जे मुस्तक़िल रिहाइशी माण्हुनि जो आहे। कराचीअ जे मक़ामी होटल में सिंध ग्रेजुएट एसोसिएशन सगा पारां हिकु अहम गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें सिंध जे नाले वारनि कानूनदाननि, सियासतदाननि, अॻूणा ब्यूरोक्रेट्स, समाज सुधारकनि, सहाफ़ियनि ऐं सिविल सोसाइटी जे अहम नुमाइंदनि शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे सगा जे चेयरमैन रफ़ीक अहमद जाफ़री चयो त सिंध में नौकरियुनि ऐं तालीमी इदारनि में दाख़िलाउनि ते हक़ फ़क़ति मुस्तक़िल रिहाइशी माण्हुनि जो आहे, जिन खे उन्हनि जे क़ानूनी ऐं आइनी हक़ खां को बि महरूम नथो रखी सघे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वज़ीर आला जे ख़ासि मददगार इशफ़ाक़ अहमद मेमण चयो त सिंध हुकूमत इन मसइले खां चङी तरह वाक़ुफ़ आहे, जॾहिं त सिंध हुकूमत कूड़नि डोमिसाइल ऐं पीआरसी वारे मसइले ते अॻे ई इंक्वायरी कमेटी तश्कील ॾिनी आहे, जेका कूड़नि डोमिसाइलनि ऐं पीआरसी मसइले जी जांच करे ज़िम्मेवार माण्हुनि जी निशानदेही करे रही आहे। उन मौक़े ते एजीपी अॻवान इब्रार काज़ी चयो त सिंध में डोमिसाइल ऐं पीआरसी सां गॾु वोट जी दाख़िला पिणु मसइलो आहे। हुन चयो त ॿियनि सूबनि जे माण्हुनि जा वोट वॾे तादाद में दाख़िल थी विया आहिनि, उन करे हिन अहम मसइले खे पिणु एजेंडा ते रखणो पवंदो। सिंध जे अॻूणे एडिशनल चीफ सेक्रेटरी इसहाक लाशारी जो चवणु हो त डोमिसाइल फ़क़ति माण्हुनि जी सुञाणप लाइ आहे। उन करे ग़लति डोमिसाइल या पीआरसी खे रोकण जो बहितरीन तरीक़ो सिविल सोसाइटी खे मुतहरिक करणु आहे। जेकॾहिं सिविल सोसाइटी मुतहरिक हूंदी त को बि माण्हू कूड़ो डोमिसाइल न ठाहिराए सघंदो। सीनियर सहाफ़ी कासिम राजपर चयो त नादरा हिकु ब्रांड जीअं कराचीअ में कमु करे रही आहे ऐं बिना कंहिं रंडक जे ॿाहिरियनि माण्हुनि जा धड़ाधड़ शिनाख़्ती कार्ड जारी करे रही आहे, जंहिंखे रोकणो पवंदो। उन मौक़े ते सगा जे सेक्रेटरी जनरल ख़ालिद हुसैन चन्ना चयो त सगा हिन अहम क़ौमी मसइले ते इंतिहाई मुतहरिक आहे। असीं हिन केस खे क़ौमी केस सम्झंदे उनखे हमेशह जे लाइ हल कंदासीं। प्रोफेसर एजाज़ कुरैशी जो चवणु हो त हिन ड्राफ्ट खे दोस्तनि जी सलाह मशवरे ऐं रायनि जी रोशनीअ में ॿीहर तरतीब ॾींदासीं त जीअं सिंध हुकूमत समेत आला ऐवाननि ताईं पिणु असांजो गॾियल आवाज़ पहुची सघे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk